जॾहिं उते परफॉर्मेंस कईसीं त फर्स्ट पोजीशन खईसीं अच्छा ऐं हिकु ट्रॉफी ऐं 25,000 जेको आहे त उन ई स्टेज ते निसार खोड़े साहब ॾिना ऐं 1,000 रुपयो बि इलाही तमामु वॾो हुयो जेको कुर्बान अब्बासी साहब स्टेज ते अची मूंखे ॾिनो त 2006 में मुंहिंजो सॉन्ग आयो आहे नओं चैनल निकितो हुयो सिंध टीवी न्यूज़ सिंध टीवी न्यूज़ अलॻि हुयो सिंध टीवी सॉन्ग्स जो जेको चैनल हुयो उहो धार हुयो ऐं कुझु फनकार अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा आहिनि त बसि असांखे भले पेमेंट न बि मिले फ्री वेठा आहियूं त बसि प्रोग्राम करणा आहिनि भले पोइ जेको मिलियो साईं जीअं मां हुते पहुतमि ऐं ॻाइण वॼाइण शुरू कयोसीं त बसि मां आख़िरी मिसरो हुयो मुंहिंजो ऐं मां जीअं लथुमि स्टेज खां त हिकिड़ी चेयर जे लाइ चेयर ते को वॾेरो वेठो हुयो ख़बर पई त भुटा आहिनि त हुनखे को उथारण जे को वॾेरो हुयो पर ॿियो जेको उथारे पियो उहो ई वॾेरो हुयो अच्छा हो को उथियो न साईं 5 मिंटनि खां पोइ जेके 7-8 माण्हू हुननि जा अची विया हुननि इहो बि न ॾिठो त अवाम आहे या फनकार आहे या विशेष साईं डर थी वई पोइ को फनकार ते अची दाबो कंदो आहे विस्की पे अड़े वे हिते हेतिरा तोखे ॻाइणा आहिनि ऐं इहो गानो असांखे चई ॿुधा नशो करे हा पोइ फनकार जी दिलि टुटी वेंदी आहे हिते अम्मा खे ख्वाब आयो 4 बजे कलंदर साईं जो ख्वाब आयो त कॾहिं ईंदी ऐं कॾहिं मूंखां पुट वठंदी त उन महिल बिलू लाइन हलंदी बाबा ॿुधाए थो त माना 4 रुपया किरायो हुयो अम्मा ऐं बाबा विया उते बास करे ऐं मोटी जॾहिं आया त 9 महीननि खां पोइ मां थियुमि सभिनी खां वधीक कहिड़े इवेंट ते तव्हांखे माना सुठा पैसा ठहिया जेके सभिनी खां वधीक हूंदो सभिनी खां वधीक असांजो लाड़कण जो मोतबर शख्स आहे अलीअ जे लाल जहिड़ो के जो कोई लाल न है शहनशाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन शहनशाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन अस्सलामुअलैकुम एवरीवन उम्मीद आहे तव्हां सभी ठीक हूंदो ऐं वेलकम आहे तव्हांखे न्यू पॉडकास्ट एपिसोड में ऐं अॼु असांजो जेको गेस्ट आहे ॾाढो सुठो सिंगर आहे ऐं सीनियर आहे सुठे टाइम खां वठी सिंगिंग कंदो आहे ऐं म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट बि वॼाईंदो आहे सो वेलकम था कयूं असां लखन खरारा साहब थैंक यू सर इंट्रोड्यूस सही करायो आहे जी बाय द वे साईं उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि पर साईं खे सिंधी बि प्रॉपर ॻाल्हाइण ईंदी आहे सम्झ में ईंदी आहे हूअं त जेके उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि उनखे सिंधी जीअं सागर आहे या दीपक आहे उन्हनि जो मां इंटरव्यू कयो त उहे चवनि पिया त असां सिंधी में कंफर्टेबल न आहियूं उर्दू में मतिलबु पॉडकास्ट पर तव्हांखे सिंधी प्रॉपर अचे थी इन छा आहे रास सभिनी खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां सिंध में ॼाया आहियूं ऐं जेको सिंध में रहे थो इहो मुंहिंजो हिकु गाइडलाइन सम्झो हिन खे जेके बि सिंध में रहनि था उन्हनि खे सिंधी प्रॉपर तरीक़े सां अचणु खपे ऐं पंहिंजी मादरी ज़बान खे विसारे जेको बि सिंध में रहे थो उनखे सिंधी ॻाल्हाइणु खपे छो त असां सिंधी आहियूं ऐं सिंध जेको आहे त अॼु कोन आहे तॾहिं को सिंधी क़ौम ऐं सिंधी ॿोली आहे सो सिंधी ॻाल्हाइणु खपे सभिनी खे मां हिन करे सिंधी पढ़ियो बि मां सिंधी आहियां हालांकि मुंहिंजी उर्दू लैंग्वेज आहे ऐं इलाही दोस्त मूंखे चवंदा आहिनि यार लॻंदो ई न आहे त तव्हां को उर्दू लैंग्वेज आहियो त राज़ इहो ई आहे ऐं क्रेडिट वञे थो ऐं मुंहिंजे टीचरनि खे ऐं जंहिं मूंखे सिंधीअ खे घणो फोकस करायो मां सिंधी सही सां ॻाल्हाए थो वञा सही आहे अच्छा लखन भाउ तव्हां इहो ॿुधायो त तव्हां इहे सिंगिंग कीअं तव्हांजी कॾहिं खां शुरूआत थी ऐं कंहिंखे ॾिसी करे ऐं तव्हांखे शौक़ु जाॻियो हिन फील्ड में त मां बि सिंगिंग कयां इहो ॿुधाइजो जी सर हे 2002 जी ॻाल्हि आहे 2002 उन टाइम केतिरी एज हुई तव्हां मुंहिंजी साईं घटि में घटि हूंदी 8 या 9 साल उमिरि सही वालिद साहब जेको आहे त पाण बहितरीन गायक आहे अच्छा हा गज़ल स्टाइल या किशोर कुमार खे घणो फॉलो कंदा हुया त नंढड़ा हूंदा हुआसीं बाबा साईं जॾहिं बि ड्यूटी खां ईंदो हुयो त हो सिंगिंग सां हुनजी मोहबत हुई उहो ॻाईंदो त मां हुनजे बराबरि में वञी वेही रहंदो हुउमि उनखे ॾिसी यानी की मोहबत थी वई संगीत सां तव्हांजे घर में इहे शयूं हुयूं त जी 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 हा बाबा साईं वॾो शौक़ीन हुयो हर शइ म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स जेके आहिनि उहे घर जा पंहिंजा हुया
सही ऐं चाचो जेको नंढो चाचो आहे असांजो बहितरीन माशाल्लाह उहो बि पाण ॻाइणो आहे त उन्हनि खे ॾिसी ॾिसी उन्हनि सां वेही उहो सेखारींदा बि हुया कुझु बसि हितो ई स्टार्ट वरितोसीं 8 साल जी उमिरि में ॻाइणु शुरू कयोसीं सही ऐं इलाही दोस्तनि सां प्रमोट थियासीं नुसरत फ़तेह अली ख़ान साहब खे ॿुधियोसीं मैडम नूरजहां खे मैडम लता खे ऐं शहनशाह गज़ल मेहंदी हसन साहब खे ॿुधोसीं ऐं दिलि जे इलाही क़रीब हसन सादिक साहब जेको क़सीदा ख़्वानी कंदो आहे मौला जो ऐं मंतुन खो आहे मौला जा क़सीदा पढ़ंदो आहे उनखे ॾिसी घणो माना चाहत वधी वई पोइ वालिद साहब जेको आहे त हिकु ॾींहुं मूंखे वठी वियो स्टूडियो ते उन महिल स्टूडियो हूंदो लाड़काने में नज़ीर पेंटर जे नाले सां इलाही मशहूरु हुया उहे पर नज़ीर समो साहब पेंटर बि हुया पेंटिंग वग़ैरह कंदा हुआ लाड़काने में स्टूडियो जेको पहिरियां ई उनजो हूंदो बाबा साईं हिकु ॾींहुं होॾे वठी वियो त उते उस्ताद श्यामलाल असांजी कम्युनिटी जो हिकु सम्राट आहे संगीत में त बाबा साईं उनजो मूंखे शागिर्द कयो ऐं उस्ताद श्यामलाल पोइ एतिरी महिनत कराई मूंखे जो अॼु हिन नाचीज़ खे लखन खरारा जे नाले सां सभु को सुञाणींदा सही पोइ तव्हां सिखिया पोइ तव्हां पंहिंजे अबूअ खां सिखी या कहिड़ा कहिड़ा उस्ताद हुया उन्हनि खां सिखिया सिखी ऐं म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट कहिड़ा तव्हांखे हिन महिल हलाइण ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी सिखिया तव्हां कंहिंखां वठी कहिड़ा तव्हांजा उस्ताद हुया इहो ॿुधाए सिखिया जेका आहे त उस्ताद श्यामलाल खां वरितीसीं हारमोनियम जी जी बेसिकली फनकार खे जेकॾहिं सिखणो आहे सिंगिंग करणी आहे त उनखे हारमोनियम या तानपुरे जी गायकी ज़रूरु अचे सही त मां सिखिया जेका आहे असल प्रॉपर तरीक़े जी जेका आहे उस्ताद श्यामलाल खां वरिती ऐं उन खां पोइ इंस्ट्रूमेंट कीबोर्ड प्ले कंदो आहियां मां कीबोर्ड ते उस्ताद अमीत आहे असांजे लाड़काणे जो आहे जी जी ऐं उन खां पोइ उस्ताद आनंद जी हैदराबाद जो बहितरीन कीबोर्डिस्ट आहे जी उन्हनि खे ॾिसी ऐं हुननि खां सिखिया वरितीसीं कीबोर्ड जी पोइ तव्हां हैदराबाद वेंदा हुआ सिखण जी जी हैदराबाद बि वेंदो अच्छा जी 3 साल हैदराबाद रहिया आहियूं उते सिखिया वरितो जी उते सिखिया वरितीसीं 3 साल जी उनजे अलावा तव्हां हारमोनियम थी वियो कीबोर्ड थी वियो पियानो वग़ैरह तबले नवाज़ बि आहियो जी हाँ तबलो उहा तव्हां कंहिंखां शागिर्दी वरिती तबलो उस्ताद हिकिड़ो आहे हिकिड़ो बुज़ुर्ग आहे उस्ताद खैरपुरी पोइ ऐं उस्ताद नज़ीर ख़ान साहब हैदराबाद उहे वॾा मिरासी ऐं वॾे पैमाने जा उस्ताद आहिनि जेके मैडम आबदा परवीन सां तबलो प्ले कंदा हुया त उन्हनि वटि बि सिखिया उस्ताद नज़ीर ख़ान साहब ऐं उस्ताद मंज़ूर ख़ान साहब जेके ॿई ॿाहिरि हुया उन्हनि वटि बि सिखिया पोइ चाहत न हुई वॼाइण जी तबलो छो त मूंखे सिंगिंग करणी हुई ऐं पंहिंजो हारमोनियम प्ले करणो हुयो त कुदरती इमामनि जी ऐं पंहिंजे उस्ताद पीरनि जी दुआउनि सां ॾिसी ॾिसी थोरो घणो उहो बि प्ले करे वेंदा आहियूं बाक़ी असल कमु पियानो ऐं हारमोनियम आहे सिंगिंग आहे अच्छा सिंगिंग तव्हांजी घटि आहे ऐं इंस्ट्रूमेंट तव्हां माना हलाइण में माहिर आहियो इंस्ट्रूमेंट में घटि आहे सिंगिंग में घणा माहिर आहियूं अच्छा सिंगिंग में घणा आहियो अच्छा सही सही अच्छा त पोइ तव्हां कहिड़ी उमिरि खां जेको आहे सो इहे शयूं मिसाल ॻाइण तव्हां स्टार्ट कयो केतिरी एज में जीअं तव्हां चओ 8 साल जो हुयुमि त घर में बि इहे शयूं थींदियूं हुयूं भई तव्हां ॿुधायो त हिन उस्ताद खां सिंगिंग सिखी इंस्ट्रूमेंट सिखा कोई शयूं सॼियूं शयूं सिखी करे पोइ कहिड़े साल में तव्हां इवेंट करणु स्टार्ट कया ऐं पहिरियों इवेंट तव्हां किथे कयो ऐं मूंखे पहिरें इवेंट जे बारे में बि ॿुधाइजो त कीअं तव्हांखे मिलियो ऐं तव्हां किथे परफॉर्म कयो छो जो पहिरियों जेको इवेंट हूंदो आहे उहो हर माण्हू लाइ ख़ासि हूंदो आहे ऐं उन इवेंट में उहो थोरो नर्वस बि थींदो आहे बिल्कुलु इहो तव्हां ॿुधाइजो पहिरियों इवेंट मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरियों इवेंट जेको हुयो सो 14 अगस्त जी जी मां सेंट जोसेफ हाई स्कूल में मां मैट्रिक कई आहे मां 6 क्लास में हुयुमि मैडम नसरीन असांजी प्रिंसिपल हुई त उन्हनि खे ख़बर पई त किश्वर जो पुटु आहे मुंहिंजे वालिद साहब जो किश्वर नालो आहे त उहे चवनि पिया त किश्वर जो पुटु आहे ॿुधो आहे त घणो सुरीलो आहे यानी की आवाज़ ॾाढी हुनजी आहे त असांजे स्कूल जी तरफ़ां जेको आहे 14 अगस्त ते जेको आहे त मिली नगमो पेश करे एज़ अ पंहिंजो स्टेडियम में त पहिरियों जेको आहे मैडम नूरजहां जो हिकिड़ो मिली नगमो हुयो ए वतन के सजीले जवानों मेरे नगमे तुम्हारे लिए
65 जी जंग में उहो हा, 1965 पेश पेश कयो मैडम जी। त पहिरियों जेको आहे वॾो नर्वस हुयुमि, नंढड़ो हुयुमि ऐं फर्स्ट टाइम के वॾे स्टेट ऐं एतिरी वॾी आवाम में उन महिल जेको आहे त कुर्बान अब्बासी असांजी लाड़काणे जी मोतबर शख़्सियत हुई ऐं हाणे बि आहे। कुर्बान अब्बासी साहब म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तालका उन महिल नाज़िम वग़ैरह हूंदा, जीअं हाणे मेयर वग़ैरह आहिनि, जी जी उन महिल जेके नाज़िम हुआ, पोस्ट नाज़िम हुई। नाज़िम। सही। त जॾहिं मां इहा परफॉर्मेंस कई त फर्स्ट पोजीशन खयमि। उन में निसार खोड़ो साहब जेको हुयो त चीफ गेस्ट हुयो ऐं कुर्बान अब्बासी साहब। त 25,000 रुपया उन महिल तमामु वॾा हुया। कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? इहा 2003 जी ॻाल्हि आहे। केतिरी एज हूंदी तव्हांजी? आहे। मुंहिंजी घटि में घटि 10 खां 11 साल उमिरि या 12 पकी हूंदी। 12 साल तव्हांजी एज हुई उन महिल सॼा इंस्ट्रूमेंट ऐं सिंगिंग तव्हां सिखी? न उन महिल इंस्ट्रूमेंट कोई न वॼाए सघंदो, जस्ट सिंगिंग तव्हां जस्ट एतिरी ॻाइण जी ख़बर बि न हुई, लेकिन कुदरती ॾात हुयो, नंढे लाइ ॻायूं पिया त एतिरो यानी कि ख़बर हुई त मां हे सुर छॾां थो या इहो सुर मूंखे ख़बर आहे। त कुदरती इहा ॾात मिलियल हुई ऐं मुंहिंजा उस्ताद पीर मूंखे ईअं चवंदा आहिनि त तव्हांखे कुदरती इहो ॻाइणु मिलियल आहे। जॾहिं हुते परफॉर्मेंस कईसीं त फर्स्ट पोजीशन खईसीं ऐं हिकु ट्रॉफी ऐं 25,000 जेको आहे त उन ई स्टेज ते निसार खोड़े साहब ॾिना ऐं 1000 रुपयो बि इलाही तमामु वॾो हुयो जेको कुर्बान अब्बासी साहब स्टेज ते अची मूंखे ॾिनो त हे ॿार केरु आहे जंहिं असांखे 1965 जी जेका आहे न यादूं ताज़ा करे छॾियूं। त फर्स्ट पोजीशन 25,000 तव्हांखे मिलिया कैश जी ऐं 1000 रुपयो 1000 रुपयो ॿियो लिफ़ाफ़े में पोइ कुर्बान अब्बासी साहब ॾिनो। एॾनि पैसनि जो तव्हां छा कयो? ऐं इलाही ग़रीब हुया उन महिल वालिद साहब। जॾहिं मां हे घर वठी वियुमि त बाबा साईं जेको आहे थोरो नर्वस थी पियो ऐं अम्मा एॾी रक़म जी इलाही ख़ुशि थिया। असांजी ॾाढी जेरी हुई जी त ॾाढी बि इलाही मोहबत कई, मूंखे किस कई ऐं ॾिठई त नंढड़ो ॿार असांजी फैमिली मां निकितो आहे अॻिते ऐं एतिरी वॾी वॾी हस्तियुनि खां जेको आहे त इनाम हासिल करे आयो आहे। त बाबा साईं खे चयो त हिनखे हिन फील्ड में विझी छॾियो तव्हां। त 2006 में मुंहिंजो सॉन्ग आयो आहे सिंध टीवी न्यूज़, नओं चैनल निकितो हुयो सिंध टीवी न्यूज़। जी जी सिंध टीवी न्यूज़ अलॻि हुयो, सिंध टीवी सॉन्ग्स जो जेको चैनल हुयो उहो धार हुयो। अॼु बि ईअं ई आहे मुंहिंजे ख्याल में। अॼु बि ईअं। त फर्स्ट मां गानो रिकॉर्ड कयो नज़ीर समूह साहब वटि ऐं गुल हुयो हथ में वठण वारो न हो, मुंहुं थी हारायो खटण वारो न हो। इहो सॉन्ग सिंध टीवी ते हलियो मुंहिंजो। इन जी लिंक ॾेई छॾिजो सोशल मीडिया ते। हा यूट्यूब ते लखन खरारा मुंहिंजो नालो आहे यूट्यूब चैनल ते बि। यूट्यूब चैनल ते तव्हां लिखंदव गुल हुयो हथ में वठण वारो न हो। तव्हां पंहिंजे चैनल ते रखियो आहे? न हो सिंध टीवी न्यूज़ ते ई आहे। तव्हां उहो वीडियो जी लिंक ॾेई छॾिजो, जीअं मां डिस्क्रिप्शन में हेठां ॾेई छॾींदुमि कंहिंखे बि उहो वीडियो साईं जो पहिरियों। न केतिरी एज हुई हुन टाइम? उन महिल साईं तक़रीबन 13 या 15 साल। 13-15 साल में साईं पहिरियों गानो केटीएन ते चैनल ते माण्हू हुन टाइम सिंध टीवी चैनल हुयो हुन टाइम चैनल ते माण्हू ॿ चैनल हुया केटीएन ऐं सिंध टीवी। सो उहो मां लिंक में हेठां ॾेई छॾींदुमि, तव्हां उहो वॉच कजो। अच्छा मूंखे पोइ उहे जेके एॾो अमाउंट तव्हांखे मिलियो उहो तव्हां पोइ घर में ख़र्च कयो, घर में यूटिलाइज़ कयो उहे शयूं? तव्हां हुन मां कुझु ख़रीद कयो कुझु पंहिंजे लाइ शयूं? असां कुझु बि न ख़रीद करे सघियासीं। ऐं अॼु बि ईअं ई आहे। मां मुंहिंजे उस्तादनि जी दुआऊं आहिनि, मुंहिंजी माउ पीउ जी दुआऊं आहिनि। मां अॼु बि घणो कुझु कमाईंदो आहियां त हुनजो 50% जेको आहे वालिद साहब जे हथ में ॾींदो आहे। हालांकि मां हिन महिल 3 ॿारनि जो पीउ बि आहियां। पंहिंजी हिकिड़ी फैमिली टर्म्स आहिनि असांजा घर जा। उहो बि पंहिंजी फैमिली खे बि ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा आहियूं। उहो परवरदिगार हलाए थो, इमाम हलाए थो। ऐं वालिद साहब जे मूं ते महिनत कई आहे त हुनखे विसारबो न आहे ऐं न विसार खपे। मां ॿियनि खे बि इहो सबक़ु ॾींदुमि त जेके वालिद हूंदा आहिनि उहे वॾी स्ट्रगल करे तव्हांखे वॾो कंदा आहिनि ऐं तव्हां जेकॾहिं हुनखे विसारे था वञो त हुननि जी सॼी ख़्वाहिशनि ते पाणी फेरजी थो वञे। त बाबा साईं खे कॾहिं बि न विसारिजे। बाबा साईं हिकु वॾी नेमत आहे, अज़ीम शख्सियत आहे। वाल साहब ऐं अमड़ आहे माना वॾी उहो माना दौलतमंद आहे। एज़ मां हिंदू बि आहियां, सॼी संगत खे ख़बर आहे लाड़काणे में, ॿियनि खे बि। पोइ मां त ईअं चवंदो आहियां त मुंहिंजा भॻवान जेके आहिनि मुंहिंजा माउ पीउ आहिनि।
जी इहा सोच हुजे सभिनी जी त अञा अञा छा अच्छा पोइ तव्हां पहिरियों उहो तव्हां पंहिंजे स्कूल में उहो फंक्शन कयो जी जी उनखां पोइ प्राइवेट फंक्शन्स तव्हां कॾहिं स्टार्ट कया ऐं ॿियो इहो बि मां तव्हां खां पुछणु चाहींदा एजुकेशन केसि ताईं तव्हां पंहिंजी पढ़ाई मां इंटर ताईं कईसीं हा छो त मां वॾो हुयुमि घर में थोड़ा फैमिली जा जेके हालात हुया उन महिल सम्झी सघो था ज़िम्मेदारियूं अची थी वञनि हा ऐं पुअर फैमिली सां तालुकात हुयो अॼु माशाल्लाह अल्लाह साईं असांखे गॾु करे छॾियो आहे न माशाल्लाह तव्हां पंहिंजो फर्स्ट प्रोग्राम लाइफ इंश्योरेंस जो कयो हुयो नादरा पहिरियां नादरा ऑफिस हूंदी जी पंहिंजो कामशा बुखारी साम्हूं जी त उस्ताद श्यामलाल जेको आहे त फर्स्ट प्रोग्राम उहो करायो मूंखे उस्ताद श्यामलाल के मुंहिंजो उस्ताद आहे जंहिं मूंखे सेखारियो जी जी श्याम पहिरियां मां ॿुधायो हुयुमि हा तव्हां पहिरियां ॿुधायो हा जेको मुंहिंजो बेसिकली उस्ताद जंहिं मूंखे सिखिया ॾिनी आहे अॼु मां जेको बि आहियां सो हुनजी बदौलत आहे जी पंहिंजे उस्ताद श्यामलाल जी पोइ तव्हां जेको लाइफ इंश्योरेंस जेकी आहे उते तव्हां इवेंट कयो जी जी फर्स्ट पोइ तव्हां केतिरी एज में उहो कयो बस पोइ मुंहिंजे ख्याल में मुंहिंजी इंटरमीडिएट खां पोइ पढ़ाई पूरी करे न न पढ़ाई हले पई दौरान माना मैट्रिक में हुयो मुंहिंजे ख्याल में जॾहिं मां फर्स्ट माना इहो शो कयो आहे अच्छा ऐं स्कूल लेवल ते ज़ेबेस्ट जा इलाही प्रोग्राम कया मां जी जी उन महिल सिंगिंग जो घटि रुझान हुयो लेकिन असां जॾहिं सिंगिंग असां करणु स्टार्ट थियासीं उन महिल पेमेंट वग़ैरह ॾाढी बहितरीन मिलंदी हुई सही हिकु हिकु लख रुपयो ज़ेबेस्ट वारा या 50,000 70,000 जी असांखे जेका आहे त पेमेंट मिलंदी हुई उन महिल घोर जो सिस्टम जेको अॼु आहे त बाबा हिकिड़ो फनकार वञे थो बाबा पेमेंट जी ज़रूरत ई न आहे असांखे घोर थी घुरायो असां तयारु आहियूं उन महिल इहो सिस्टम न हूंदो हाणे छा जेके सिंगर आहिनि फनकार आहिनि उन्हनि खे उहा पेमेंट पहिरियां वारी नथी मिले तव्हां चओ पहिरियां सुठी पेमेंट हूंदी हिन महिल उन महिल घटि हुया फनकार म्यूजिशियन घटि हुया त पेमेंट बहितरीन हूंदी हाणे ॾाढी वञो त फनकार ई फनकार आहे ऐं अल्लाह साईं सभिनी खे ॾिनल आहे इलाही सुरीला फनकार लाड़काणे में बि आहिनि पूरी सिंध में सुरीला फनकार आहिनि म्यूजिशियन बि इलाही आहिनि त हाणे पेमेंट जेके भला फनकार ऐं मीडिया ते फनकार आहिनि उहे पेमेंट बि वठंदा आहिनि सो उन्हनि जे कम जे करे उन्हनि खे घोर बि मिलंदी आहे ऐं कुझु फनकार अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा आहिनि त बसि असांखे भले पेमेंट न बि मिले फ्री वेठा आहियूं त बसि प्रोग्राम करणा आहिनि भले पोइ जेको मिलियो तव्हांजो माना इहो चवणु आहे त फनकार वधी विया आहिनि त पेमेंट माना हाणे पार्टीज़ घटि ॾियणु शुरू कयूं ईअं बि आहे पर जेके चाहण वारा आहिनि जीअं शो पार्टी घटि पेमेंट शो ॾियणु शुरू थी वजह छा फनकार घणा थी विया फनकार घणा थी विया आहिनि त पोइ हो त हिकिड़ो घुराईंदा न फनकार जेके पार्टी वारा अहिड़ा प्रोग्राम बि हलनि था अॼुकल्ह त हिकु हिकु प्रोग्राम में 5 फनकार बि आहिनि अच्छा जी हाँ इहो हाणे लाहौती तव्हां ॾिठो हूंदो लाहौती मेलो केतिरा फनकार हुया हर कोई पेमेंट ते को घटि पेमेंट ते हुयो को वधीक पेमेंट ते इवेंट हुयो न इवेंट अहिड़ा ईअं जीअं तव्हां ज़ेबेस्ट जी ॻाल्हि कई ज़ेबेस्ट में बि ईअं हूंदा आहिनि इलाही फनकार हूंदा आहिनि इलाही फनकार जी जी हिकु न हूंदो आहे हिकिड़ो न हूंदो आहे को अॼुकल्ह कवाली स्टाइल घणो थो हले ऐं उन महिल असां कवाली घणो सिखियासीं पर उन महिल कवाली ॿुधण लाइ माण्हू तयारु न हूंदा सिंधी सॉन्ग्स घणा हलंदा सिंध में रहूं था हाणे ट्रेंड चेंज थी वियो आहे त हाणे कवाल खे माण्हू घणो फॉलो था कनि हा तव्हांखे छा थो लॻे जेके फनकार इलाही थी विया आहिनि ऐं उहो पेमेंट घटि करे हलिया था वञनि पार्टीज़ ॾे जेके जंहिंजी पेमेंट सुठी उहे वठनि था उन्हनि खे उहे नथा घुराइनि पैसनि बचाइण जे करे ॿियनि खे था घुराइनि इहा आहे बाक़ी हा ईअं आहे पोइ हिन में जेके सुठा फनकार आहिनि उन्हनि जी तो माना हिकिड़ो वैल्यू किरी थी पए हिननि आर्टिस्ट नवनि जे करे घणे क़दुरु ईअं थी वियो आहे इहो ई रीज़न आहे न तव्हां चओ था हाणे पेमेंट ईअं बि चई सघिजे अच्छा पोइ तव्हां काथे काथे इवेंट कया आहिनि कहिड़े कहिड़े शहर में कया आहिनि सर मां पंजाब में कया आहिनि लाहौर में कया आहिनि रहीम यार खान सादकाबाद मुल्तान भावलपुर भावलनगर कराची में और शरीफ कराची त मां हाणे पंजाब में आहियां पंहिंजे सिंध में ईंदासीं त पोइ ॻोठनि जा नाला ई ॿुधाईंदो माना तव्हां तक़रीबन नंढनि वॾनि मां 3 सूबनि में जेको आहे सिंगिंग करे चुको आहियां कहिड़ो सूबो रहिजी वियो साईं मुंहिंजे ख्याल में खैबर पख्तूनख्वा केपी के रहिजी हा पेशावर रहिजी चुको आहे इस्लामाबाद असांजी दुआ आहे ओॾे बि इंशाल्लाह इवेंट हाणे मां पछतो अच्छा ओॾे जेकॾहिं मिलेव इवेंट त वेंदो ओॾे हा वेंदासीं फनकार आहियूं न यकीन को अहिड़ा ॻोठ हूंदा आहिनि जिते माण्हू वञण सां डरिजे
असां बसि मौला जो नालो खणी हलिया बि अथई। सिक्योरिटी पाण सां हिकु ॿ गार्ड न खणी ईंदा आहियो? इलाही दोस्त हूंदा आहिनि, वॾी वॾी मोतबर शख़्सियतूं आहिनि जेके हलंदा आहिनि मूंसां पाण। संगत खे वठी वेंदा आहियो? हा। ईअं को किस्सो आहे कॾहिं कंहिं इवेंट ते विया हो ऐं फायरिंग थी वई हुजे, या माण्हू नशे में हुजनि, पीअंदा बोतल बोतल पीअंदा नशो करे ऐं हुते शुरू थी वेंदा आहिनि ऐं गड़बड़ कंदा आहिनि, अहिड़ो कोई किस्सो आहे? छो जो तव्हां हर शहर में ॻोठनि में जाॾे कारे कया, अहिड़ो को किस्सो आहे त ईअं ॿुधायो। इलाही पुराणो किस्सो आहे। हा, पोइ ईअं फनी हुजे या मज़ो हुजे? फनी बि आहे, इहे सम्झो खतरनाक बि आहे। साईं ख़बर पए ऑडियंस खे न त जेके आर्टिस्ट सोलो न आहे, आर्टिस्ट थियण वॾी मुश्किल ॻाल्हि, मुश्किल इवेंट करण, उते मैनेज करण शयूं। सर 14 अगस्त जो प्रोग्राम हुयो, असांखे इवेंट मिलियो हुयो बेनज़ीर जी मज़ार ते 9 थियण। उते पूरो इंस्ट्रूमेंट उस्ताद जमशेद अली खोखर साहब, लाड़काने जी मोतबर शख्सियत ऐं लाड़काने जो बहितरीन म्यूजिशियन, यानी कि जेके बि अॼु वॼाइनि था उन जमशेद खोखर साहब जी बदौलत आहे। पियानो मास्टर आहे, उन खां वधीक मां सम्झां थो लाड़काने में या सिंध में को वॼाइण वारो न आहे। उहो साईं मूंखे वठी वियो ऐं मूंखे उन किथे हुयो इवेंट? काथे हुयो? नवदेरे में बेनज़ीर जी मज़ार ते। अच्छा, नवदेरो आहे जी। त उते जेको आहे त मुंहिंजे जमशेद साहब मूंखे चयो त पंहिंजी स्कूल जी ड्रेस में हलिजो। ठीकु आहे। त माना माण्हू ॾिसनि त अरे स्कूली बॉय आहे त ऐं हे ॾाढो बहितरीनु ॻाइणो आहे त माण्हू तव्हां ॾे थोरो फोकस कंदा। साईं जीअं मां हुते पहुतमि ऐं ॻाइण वॼाइण शुरू कयोसीं त बसि मां आख़िरी मिसरो हुयो मुंहिंजो, ऐं मां जीअं लथुमि स्टेज खां त हिकिड़ी चेयर जे लाइ चेयर ते को वॾेरो वेठो हुयो, ख़बर पई त भुटा आहिनि त हुनखे को उथारण जे को वॾेरो हुयो, पर ॿियो जेको उथारे पियो उहो ई वॾेरो हुयो। अच्छा, हो को उथियो न। साईं 5 मिंटनि खां पोइ जेके 7-8 माण्हू हुननि जा अची विया, हुननि इहो बि न ॾिठो त अवाम आहे या फनकार आहे या विशेषण आहे, साईं डर थी वई फायरिंग हुते। हा साईं, जेके पाण में या ईअं पाण में साईं, पाण में हिक ॿिए जे साम्हूं ऐं हिक ॿिए जे मथां जेको आहे न फायर थी विया। त जेके म्यूजिशियन हुया, को ढोलक खणी ईअं बीठो हुयो, को ड्रम जे हेठो हुयो, को जेको आहे कीबोर्ड खणी वॼे थो। इहो साईं मां त हाणे मां सम्झ में ई न आहे मां छा कयां, नंढो हुयो। हा, तव्हां नंढा हुयो स्कूल ड्रेस। हा, त उस्ताद जमशेद खोखर मुंहिंजो हथ पकड़ो ऐं सिधो जेको आहे न मूंखे स्टेज जे पोयां कल्टी हणाई त असां स्टेज जे हेठि हुयासीं। इहो बि थी वेंदो आहे। इलाही मां इंटरव्यू ॿिया बि ॿुधंदो आर्टिस्ट जा, उहे चवंदा आहिनि त असां कंहिं इवेंट ते वेंदा आहियूं न त हिकिड़ो रस्तो हूंदो आहे त बाबा अचिणो काॾा आहे, मसलो थिए त वञणो छा आहे, उहा माना हिकु लोकेशन ॾिसंदा आहियूं, को मसलो थिए त वञो काॾा, माना हिकिड़ी लोकेशन हिकु पोयां स्टेज जे पोयां हिकु अचण जी ऐं वञण जी कहिड़ी आहे। साईं अहिड़ा प्रोग्राम बि थींदा आहिनि, पोइ अहिड़ो मवालो अची वेंदो आहे विस्की पीअण वारो, पोइ फनकार खे पंहिंजी मिल्कियत सम्झंदो आहे। फनकार हिकु फ़क़ीर आहे, नाज़ुक बि हूंदो आहे फनकार इलाही। दिल्ली तौर ते असां वॾा नंढा माण्हू आहियूं, दिल्ली तौर ते नंढड़ी ॻाल्हि ते असांखे रोअण घणो ईंदो आहे। फनकार छो त सेंसिटिव आहिनि। हा, उहो इलाही क़रीब आहे हुन लफ़्ज़नि जे, हुन खुदाई जी मखलूक खे इलाही क्लोज़ आहे। क्लोज़ त कजो जी, इलाही क्लोज़ आहे हो हिन शयुनि सां। पोइ को फनकार ते अची दाबो कंदो आहे विस्की पीअण, अड़े वे हिते हेतिरा तोखे ॻाइणा आहिनि ऐं इहो गानो असांखे चई ॿुधा, नशो करे। हा, पोइ फनकार जी दिलि टुटी वेंदी आहे। हिते इलाही मसइला थिया आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो 2-3 साल अवल हिकु फनकार छोकिरी हुनखे लेडी हुई परफॉर्म पई करे। हा, उनमें 2 मुंहिंजा जेके आहिनि भाइर हुया, स्कूटर आहिनि, उस्ताद श्यामलाल जेको मुंहिंजो उस्ताद आहे, उनजा 2 पुट जेके आहिनि त हो रिधमर आहिनि, पैड वग़ैरह प्ले कंदा आहिनि, को ढोलक वॼाईंदो आहे, त उनमें उहे बि हुया। उहे अल्लाह जे फज़ल सां बची विया, पर वो जेका मेन फनकार हुई उहा पंहिंजी ज़िंदगी को हथ धोई वई। पोइ हिननि खे न करणु खपे। दोस्त आहिनि कनि बि, जेकॾहिं पंहिंजी ख़ुशी आहे फायर वग़ैरह कनि था त हिकिड़ो हुनजो पार्टीशन अलॻि हुजे। ऐं ख़ासि तौर ते जेके प्रोग्राम कराईंदा, मां त हुननि खे इहो चवणु चाहींदुमि त ख़ुदारा असां फनकार आहियूं, असांजो ख़्यालु कंदा कयो। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे त फनकार हिकिड़ी दाद जो ई बुखियो आहे, जेको वाह वाह मिले या माण्हू साराहिनि हुनखे, हुनजे कम खे। त
ॿियो त पैसो त यार हर को कमाए थो, हर कंहिंखे रोज़ी हा थिए थी। पोइ फनकार जी इज़त जेका आहे न उहा वधीक आहे। इन जे करे जेके आर्टिस्ट इवेंट कंदा आहिनि की ॿाहिरि इलाइक़े में या ॻोठ में, त ख़ासि करे सिक्योरिटी चवंदा आहिनि त असांखे प्रोवाइड कयो या इहे शयूं कयो। इलाही जाइ ते मिलंदी बि आहे, इलाही जाइ ते न बि हूंदी आहे। जीअं तव्हां ॿुधायो त मां ॿ टे माण्हू वठी वेंदो आहे पाण सां, हा पाण सिक्योरिटी न दोस्ती हिसाब सां माना हुननि जी हिकिड़ो माना हिकिड़ो कॉन्फिडेंस हूंदो आहे यार, ॿ टे ॼणा आहियो, हिकिड़ो माण्हू सपोर्ट थी, हूअं त माण्हू अकेलो आहे सपोर्ट जे करे। अच्छा, मां तव्हां खे ॾिठो आहे त महफ़िलनि में तव्हां एले शियत ते बि वेंदा आहियो, हेॾे मजलिस में बि, हेॾे मजलिसनि में बि वेंदा आहियो। इहो तव्हां ॿुधायो त इन्हनि जे तव्हांजो कीअं माना हेॾे तव्हांजो झुकाव वियो इन्हनि शयुनि में, हेॾे तव्हां कीअं वियो? अदा मां जॾहिं मूंखे होश आयो त मां बाबा साईं हिकु ॾींहुं ॻाल्हाए पियो मुंहिंजी वालदा सां, त मूंखे चई यार तोखे जेको आहे त कलंदर खां घुरियोसीं, मूंखां वॾी मुंहिंजी 2 भेणूं आहिनि। अच्छा, त पुट हुयो न, हर इंसान खे पुट जी बि ज़रूरत आहे ई आहे पंहिंजे वंश खे हलाइण लाइ, खानदान खे हलाइण लाइ, वधाइण लाइ। त अम्मा खे ख्वाब आयो 4 बजे सुबुह सां, कलंदर साईं जो ख्वाब आयो त कॾहिं ईंदी ऐं कॾहिं मूंखां पुट वठंदी। त उन महिल बिलू लाइन हलंदी, बाबा ॿुधायो त माना 4 रुपया किरायो हुयो बिलू लाइन। अम्मा ऐं बाबा विया उते बास करे ऐं मोटी जॾहिं आया त 9 महीननि खां पोइ मां थियुमि। जॾहिं को बाबा मूंखे इहो ॿुधायो त मां पंहिंजी ज़िंदगी जो हिसो जेको आहे त पंहिंजे इमामनि खे कयो एज़ अ हिंदू, लेकिन मूंखे को भो न आहे हिन शइ जो चवण में बि। पूरे लाड़काने में मां क़सीदे ख़्वां आहियां, मां ॻाइण पोइ जेके सॉन्ग्स वग़ैरह उन्हनि खे घटि फॉलो कयुमि, ऐं गज़लूं घणी चवंदुमि उन्हनि खे बि घटि फॉलो कयुमि। पोइ मुंहिंजो फ्यूचर ऐं मुंहिंजी जेका हिन महिल इज़त आहे उहा क़सीदे ख़्वां जी जेका अॼु मुंहिंजो नालो आहे उहो उनजे करे। इमामनि जी तारीफ़ कंदो आहियां, उन्हनि जो नाम वठंदो आहियां, उन्हनि जी हिस्ट्री ॿुधाईंदा आहियो त कहिड़ियूं कहिड़ियूं कुर्बानियूं उनमें न मां एज़ अ कसीदा पढ़ंदो आहियां। मजलिस धार आहे, जशन जेको आहे मौला जो विलायत थींदी आहे त उन्हनि में मूंखे घुराईंदा आहिनि ऐं पूरो लाड़कानो घुराईंदो आहे। जेके बि सही सादा मां तव्हां वीडियोस ॾिठा यूट्यूब ते, हाँ साईं जानी शाह बादशाह आहे, साईं इब्रार शाह आहे, इलाही सही सादात आहिनि, साईं ज़ुल्फ़कार शाह आहे, पंहिंजो कंबर जो आहे, इलाही सैयद जंहिंजो मां नालो न बि वठी सघां थो, पर उन्हनि खां अलावा दोस्त आहिनि, लाड़काने जा इलाही दोस्त आहिनि जेके घुराईंदा आहिनि मूंखे, ऐं मां मौला जो ज़िक्र कंदो आहियां। पर मूंखे घणो कॾहिं माण्हू क़सीदे ख़्वान साईं मूंखे सुञाणींदा आहिनि। सही, न न इहा ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि हुई त तव्हां के एज़ अ नॉन मुस्लिम करे इन्हनि शयुनि में तव्हां वञो था ऐं पार्टिसिपेट था कयो ऐं इहे शयूं कयो था, त हिन लाइ दिलि खपे। ऐं हर कंहिंजो हेॾे ईअं अहिड़ो ज़हन न हूंदो आहे जीअं तव्हांजो आहे। त हिकु आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट जेको आहे सो उन लाइ माना मुल्क जा बॉर्डर न हूंदा या उन लाइ नस्ल फनकार हिकु फ़क़ीर आहे ऐं ॿियो हुनजो को मज़हब न आहे, हो सभिनी सां लाॻापियल आहे। एज़ अ मां हिंदू आहियां त मूंखे मंदर में बि घुराईंदा आहिनि प्रोग्राम लाइ, त मां हुते भॼन चवंदो आहियां। ऐं बसि मुंहिंजी दिलि जेका आहे त उहा इमामनि सां घणी आहे। वजह इहा ई आहे त मां नज़र नियाज़ कंदो आहियां, मजलिसनि में वेहंदो आहियां, क़सीदे ख़्वानी कंदो आहियां, ऐं इमाम ऐं मुंहिंजे मौला मुंहिंजी इज़त बि जेका आहे त इन ई पंहिंजे नाले सां ई कई आहे। मूंखे घणे क़दुरु माण्हू क़सीदे ख़्वानी सम्झंदा आहिनि ऐं इन जे ई करे मां मशहूरु आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, तव्हांजो हाणे अॻिते लाइ माना मुस्तक़बिल में अॻिते लाइ तव्हां छा सोचियो आहे? तव्हां हिन आर्ट खे वठी करे काॾे पुॼाइण था चाहियो, कहिड़ियूं शयूं करण था चाहियो? कुझु हूंदव न ज़हन में त हिन शइ खे ॾेखारिणो आहे मथे, कहिड़ियूं शयूं माना तव्हां करण था चाहियो हिकिड़ी दिलि पंहिंजे आर्ट सां? हिकिड़ी दिलि टुटी पई, जेको मां तव्हांखे ॿुधायो न मुंहिंजो सॉन्ग हलंदो सिंध टीवीअ ते, जेको तव्हां नंढी उमिरि में आहे, उन खां पोइ मां जवाद जाफ़री साहब जी शाइरी जेका आहे त उहा ॻायमि। तुंहिंजा पेर पदमड़ा प्यारा हल हो रहिया, तुंहिंजा कदम चुमन था चारा हल हो रहिया, तुंहिंजो थी लखन में लोड लहे, जवाद जी दिलि छा ताब सहे, तोता सदके चंड सितारा हल हो रहिया।
ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो सॉन्ग हुयो मुंहिंजो छॾियो था जे यादूं खिंडरेड़े खिंडरेड़े पया थकिजी आहियूं मेड़े मेड़े ॿियनि जे चवण ते लॻो यार आहीं सोची हा तूं कुझु त नंढो ॿार नाहीं खिलाया तो माण्हू वेड़े वेड़े छॾियो था जे यादूं खिंडरेड़े खिंडरेड़े उन सां मुंहिंजी दिलि इन करे टुटी एज़ अ मां नॉन मुस्लिम इन टिनी वीडियोनि में मुंहिंजो नालो आहे मुंहिंजा शूट थिया मुंहिंजी रिकॉर्डिंग वग़ैरह थियूं शूटिंगूं थियूं लेकिन हलायो न मुंहिंजो वीडियो न हलायो हुननि छा ऑडियो हलाइनि छा ऑडियो पर हुननि में जेको आहे त हुननि छोकिरे ऐं छोकिरीअ खे ॾेखारियो अच्छा अच्छा मां जेके अॼुकल्ह वीडियो हलंदा आहिनि ये मॉडलिंग थींदी आहे विच में सिंगर जा बि शॉट्स हूंदा उहे बि न हुया हाले वता हुया हुननि कराचीअ में कराची में वता तव्हां शॉट्स वता आहिनि पर उहे कट करे छॾनि वीडियो बस उहो हलाया ई न दिलि हितां टुटी पई ऐं छाजे करे बस मां त इहा ई ॻाल्हि सोचां थो त माना तव्हां नॉन मुस्लिम आहियो तंस करे माना हुननि ॾेखारियो इहो मां तव्हांखे माना हिकिड़ो अॻिते वधण न ॾिननि हा अॼु इहो आहे त हर को फनकार लख 20,000 या उहो 1.5-2 लख रुपया ख़र्च करे थो पंहिंजो हिकिड़ो शो पाण कराए थो ऐं पंहिंजा पैसा पाण ते करे थो घुराए ऐं हिकिड़ो मीडिया ते ॾेखारे थो सर हाणे सोशल मीडिया अची वई आहे तव्हांखे टीवी वारनि ॾे वञण जी ज़रूरत ई न आहे तव्हां पंहिंजो चैनल ओपन करे क्रिएट करे उन ते तव्हां पंहिंजा वीडियो जेके आहे रखो अगरि तव्हांजो टैलेंट आहे तव्हां में दम आहे त ऑडियंस ॾिसंदी एज़ अ मुंहिंजो नालो लखन खरारा सिंगर लखन खरारा जे नाले सां मुंहिंजो टिकटॉक आईडी आहे जी जी सिंगर लखन खरारा जे नाले सां ऐं यूट्यूब चैनल ते लखन खरारा सिर्फ़ ऐं फेसबुक ते सिंगर लखन खरारा जे नाले सां मुंहिंजी आईडियूं आहिनि जिते मां हर उहे जेको आहे त वीडियो रखंदो आहियां पंहिंजे शो जूं ऐं इलाही मूंखे मोट मिलंदी आहे इलाही परसदार आहिनि वॾी मोहबत मिलंदी आहिनि उन जे करे मूंखे प्रोग्राम बि घणा मिलंदा आहिनि सही ऐं जेके बि दरगाहूं आहिनि पूरे सिंध में जी जी उते मूंखे घुराईंदा आहिनि मां वेंदो आहियां कसीदे ख़्वानी लाइ मौला जो ज़िक्र करण लाइ त उते जेके 1000 माण्हू या 500 माण्हू या 200 माण्हू वेठा आहिनि उन्हनि मां 10 माण्हू मुंहिंजा परसदार थी वेंदा आहिनि जेके वरी मूंखे अॻिते लाइ प्रोग्राम ॿिया ॾींदा आहिनि वाह ऐं पोइ मां उहे वीडियोज़ रखंदो आहियां त उनजे ज़रिए मूंखे प्रोग्राम घणा ई मिलंदा इहा ई सोशल मीडिया जी पावर आहे इन जी मां ॻाल्हि कयां वधीक तव्हां सोशल मीडिया पंहिंजे लिंक्स ॾेई छॾिजो मां पंहिंजे चैनल जे हेठां तव्हां ॾेई छॾींदुमि कंहिंखे बि विज़िट करिणो आहे लखन खरारा त तव्हां सोशल मीडिया टिकटॉक थियो फेसबुक तव्हां यूट्यूब ते वञी करे हिननि जो कंटेंट ॾिसी था सघो अच्छा इहा त तव्हां ॿुधायो त दिलि मुंहिंजी कीअं टुटी पई हाणे मां जो सवाल इहो हुयो त तव्हां अॻिते लाइ छा सोचियो आहे छा करण था चाहियो ज़िंदगी इहा ई आहे ऐं मौला जे नाम ते करे छॾी आहे ज़िंदगी भली थी हले ऐं हुनजो वॾो शुक्र आहे अॻिते बि भला भला सॉन्ग्स भला भला कसीदा पढ़ंदासीं इलाही महिनत रोज़ डेली कंदा आहियूं ऐं कंदा रहंदासीं इलाही मुंहिंजा शागिर्द आहिनि लाड़काना सिटी में सखर में शिकारपुर में हैदराबाद कराची में नसीराबाद में पंजाब भावलपुर में मुंहिंजा शागिर्द आहिनि जेके मूंखां सिखिया ऑनलाइन बि वठंदा आहिनि ऐं ऑनलाइन मां सेखारींदो बि आहियां मुंहिंजी अकेडमी बि आहे जन्नत म्यूज़िकल अकेडमी किथे लाड़काना सिटी में कहिड़े तव्हांजे मोहल्ले में मुंहिंजे मोहल्ले में न आहे रेशम गली में ई आहे रेशम गली में आहे जी जी सही त उते जेको आहे त मां सिखिया ॾींदो आहियां उन्हनि खे इलाही एड्रेस ॿुधाए छॾियो कहिड़े मेन रेशम गली में मुंहिंजो मां पंहिंजो तव्हांखे नंबर ॾेई छॾींदुमि छो त मथे कंहिं रूम वरितल आहे माण्हू ॻोल्हे न सघंदा हा सही आहे तव्हां नंबर वग़ैरह ॾिजो सोशल मीडिया आहे मूंसां पाण ॻाल्हाइनि हा त उहे तव्हां कॉन्टेक्ट करे सघो तव्हां उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस प्रोवाइड कंदा सिंगिंग में इलाही तौर तरीक़ा आहिनि सिर्फ़ु जेकॾहिं सिंगिंग सिखण थो चाहे त हुनजा पंहिंजा फ़लसफ़ा आहिनि सही आहे उन सां जेकॾहिं म्यूज़िशियन सां सिखण थो चाहे जीअं गिटार आहे इंस्ट्रूमेंट अॼुकल्ह घणो ट्रेड जेको आहे त गिटार ते आहे अॼुकल्ह जा जेके नौजवान स्टूडेंट्स आहिनि असांजा दोस्त हुजनि या गर्ल्स हुजे अॼुकल्ह गिटार ते घणो फॉलो था कनि उहो गिटार ते असांजो हिकिड़ो दोस्त आहे अरमान चौहान साहब बहितरीन रिकॉर्डिस्ट पंहिंजो म्यूज़िशियन बि आहे ऐं बहितरीन डांसर बि आहे उहो त साईं डांसर हुयो पहिरियां
हाणे भी आहे, असां कॾहिं कॾहिं उनखे नचराईंदा भी आहियूं तो शेर बूढ़ा हो जाए लेकिन शिकार नहीं छोड़ता। तो जेको आहे न अमर भाई अॼु भी ईअं ई आहे ऐं बहितरीन क़िस्म जो इंसान आहे। पोइ कॾहिं बि को सिखण लाइ ईंदो आहे त अरमान साहब जो असां गॾु हूंदा आहियूं ऐं पोइ हुनखे उहे शागिर्द ॾींदा आहियूं, स्टूडेंट ॾींदा आहियूं ऐं बहितरीन तरीक़े सां हुननि खे 3-4 महीननि में हो भलो सेखारे छॾींदो आहे। ऐं अॼु लाड़काणे में जेके बि गिटार प्ले कनि था त अरमान भाई जे करे अल्लाह साईं हुनखे ॾिनो आहे ऐं हो प्रोवाइड करे थो सभिनी खे। न साईं सर अरमान चयो त मां लाड़काणे में इलाही गिटारिस्ट न हुया पर मां गिटारिस्ट सेखारियो ऐं आंदा को शक न आहे। तव्हां बि चयो त हिकिड़ो माना हिकिड़ो प्रूफ असां पुराणा आहियूं ऐं असां मां ॿुधाए सघां थो त कंहिं महिनत कई आहे कंहिं न कई आहे। कुझु माण्हू महिनत करे अॻिते वधंदा आहिनि, कुझनि खे सपोर्ट हूंदी आहे, कुझु माण्हू हितां सपोर्ट जे करे हलिया विया आहिनि, कुझु महिनत पंहिंजी महिनत ते विया आहिनि। ऐं अरमान भाई पंहिंजी महिनत जो हिकु असांजे साम्हूं हिकु बेशाद बादशाह आहे, असांजे साम्हूं हुन महिनत कई आहे। दुबई वियो, तुम गिटार जो चाहत थी वई, वो डांसर हुयो ऐं बहितरीन पियानो प्लेयर आहे। पियानो भी बेहतरीन, पियानो भी आ उस बुधायो बिल्कुल उन सिखिया भी वती इन शे जी के बुधाया 100% मो 70% फनकार को भी ड्यूटी को भी बिजनेस न कंदा आहिनि, उन्हनि जो घर ई इन ते जीअं मां प्राइमरी इनकम जेकी हूंदी आहे मां बि ईअं आहियां। अच्छा असांजो मुंहिंजो घणो करे सिंगिंग ते ई मुंहिंजो घर हलंदो आहे। अच्छा हा म्यूजिक लेवल साईं मां ऑनलाइन ॾींदो आहियां क्लासेस वगैरह या ऑनलाइन क्लासेस ॾींदा आहियो हा या इवेंट्स कंदा आहियो माना तव्हांजी जेकी घणी इनकम आहे इवेंट्स मां थींदी आहे इन आर्ट मां। हा मौला हिन ते ई हलाए थो। हा त मां ॻाल्हि त आर्टिस्ट ॾिसो वीचारो हिकिड़ो परे वञे थो इवेंट करे वीचारो सॼो परफॉर्म करे उन्हनि खे 2-3 रुपया मिलनि था वापसि अचनि था ऐं उन्हनि खां इहे शयूं थियनि थियूं त इहो त बुरी ॻाल्हि आहे। यकीन कयो मां राति जो 3-4 बजे गाॾीअ में हूंदो आहियां, मूंसां हिकिड़ो दोस्त आहे फरहान अब्बासी, गाॾी आहे दोस्त आहे मुंहिंजो पर्सनल दोस्त आहे, नंढे लको दोस्त आहे, वलीदन में रहंदो आहे। अच्छा पर तव्हां चयो पर्सनल दोस्त आहे, पर्सनल दोस्त आहे। हा त ॿिया कहिड़ा दोस्त हो ईअं पर्सनल आहे त मुंहिंजे यानी फैमिली टर्म्स आहिनि। अच्छा माना हुन सां अब्बासी आहे फैमिली माना क्लोज आहे तमामु इलाही क्लोज पर्सनल माना क्लोज हा पर्सनल ॻाल्हियूं था शेयर उनखे कंदा मां उनखे कॉल वगैरह कंदो आहियां त यार मूंखे प्रोग्राम ते वञणो आहे, ॿाहिरि वेंदो आहियां कि जीअं लाइ गाॾी आहे त हो वीचारो मूंसां गॾु हूंदो आहे। शाबाश फरहान अब्बासी उनजो नालो आहे ऐं बहितरीन क़िस्म जो इंसान आहे। सही सही ऐं मां मुंहिंजी हुन सां घणी यानी कि मोहबत आहे त उनखे भई सही। अच्छा तव्हां हाणे इवेंट वग़ैरह कयो था, अगरि कंहिंखे घुराइणो हुजे त पोइ मां तव्हांजे शयूं हेठां नंबर वग़ैरह ॾेई छॾींदुमि, पोइ तव्हां इहो केतिरा चार्ज कंदा आहियो जे कोई ॾिसे थो जेकर घुराइणु चाहे त मतिलबु मिसाल नंढो फंक्शन आहे बर्थडे जो त तव्हांखे घुराए या वरी शादी जो आहे त उनजी वरी अलॻि पेमेंट हूंदी आहे, उनजी घणी हूंदी आहे, नंढे फंक्शन जी घटि हूंदी आहे, त उहो पेमेंट आहे कहिड़ी त तव्हां ॿुधाए सघो। कुझु महीना अवल हिकिड़ो सोशल मीडिया ते ॻाल्हि हली त फनकार पंहिंजी पेमेंट वठे थो म्यूजिशियन जे नाले ते। तव्हां त पाण सां म्यूजिशियन बि वठी ईंदा आहियो, वॾी टीम हूंदी आहे, मुंहिंजी पूरी टीम असां 8 खां 10 माण्हू आहियूं। सही 2 गाॾियूं हूंदियूं आहिनि, ज़ाहिर 2 गाॾियूं तेल ते ऐं जेको बि मूंसां घरों निकिरे थो पंहिंजे बचड़नि लाइ रोज़ी जे लाइ जीअं मां निकिरां थो पोइ मुंहिंजी पेमेंट जेका आहे त नंढे इवेंट जी 25,000 आहे। सही 25,000 नंढो बर्थडे आहे, नंढो शादी हुजे, शादी जो हुजे या के यूनिवर्सिटी जो हुजे, कॉलेज वगैरह जो हुजे, पोइ उन जे ई हिसाब सां जेको आहे न प्राइस ॿुधाईंदा आहियूं पंहिंजे म्यूजिशियन समेत, छो त उन में घोर वगैरह न थींदी आहे। जेके वॾे कॉलेज जा प्रोग्राम इवेंट वगैरह कॉन्सर्ट वगैरह थींदा आहिनि उन्हनि में घोर वगैरह घटि थींदी आहे, किथे त थींदी बि न आहे। पोइ उते डायरेक्टली असां पेमेंट ॻाल्हाईंदा आहियूं जीअं छोकरनि खे बि पूरी टीम खे बि मिली वञनि, गाॾी जो बि किरायो भाड़ो निकिरे वञे ऐं त पंहिंजो बि निकिरे वञे। केतिरो मतिलबु हुननि जा 25 चयो नंढे जा शादी हुजे वॾो फंक्शन हो त 50 खां माना स्टार्ट आहे, पोइ वरी माना वधे बि वॾा इंस्टीट्यूट आहिनि त उन्हनि जी थोरी घणी आहे। वॾा माना इहो डिपेंड आहे हुन ते क्लाइंट ते डिपेंड आहे कहिड़े केतिरे लेवल जो आहे प्रोग्राम, उन हिसाब सां कंपनी जा प्रोग्राम हूंदा आहिनि, इलाही एडवर्टाइज तव्हां कंपनियुनि जी ॾिसंदा आहियो, कंपनियुनि में सॉन्ग हलंदा आहिनि ऐं सिंगर खे घुराईंदा आहिनि, पोइ कंपनी वारा प्रोग्राम अञा असांखे भला पवंदा आहिनि छो त
वधि में त असांखे 1 आवर 1 कलाक ताईं असांखे प्रोग्राम ॾींदा आहिनि पोइ उन्हनि जी पेमेंट हूंदी आहे 40,000 50,000 70,000 पोइ उन में असां म्यूजिशियन बि खणंदा आहियूं पाण बि खणंदा आहियूं और जी असांखे परवाह न हूंदी आहे पोइ सही अच्छा तव्हां एॾनि सालनि खां वठी इवेंट कयो था सभिनी खां वधीक कहिड़े इवेंट ते तव्हांखे माना सुठा पैसा ठहिया जेके सभिनी खां वधीक हूंदो आहे सभिनी खां वधीक असांजो लाड़कण जो मोतबर शख्स आहे GM अबड़ू साहब जी उन जी शादी जो प्रोग्राम हुयो पायलट स्कूल में साईं मां पायलट में शादी जो प्रोग्राम आहे उते हा ये हयन शयूं सर वो पाण जेको आहे त मुंहिंजे ख्याल में गस्टा जो सदर आहे अच्छा एजुकेशन डिपार्टमेंट में ग्राउंड हुयो लोकल पायलट में ग्राउंड आहे वॾो न वरी ॿियो हिकिड़ो लोकल ग्राउंड हुयो पायलट जे अंदर उते वॾो हिकिड़ो स्टेट वग़ैरह ऐं पोइते आहे न उहो जी जी उन जी ॻाल्हि थो कयां क्रिकेट जा खेॾंदा असां बि खेॾी आहे क्रिकेट हिते जेको आहे त साईं वारनि प्रोग्राम रखिया निगत नाज़ ऐं फनकार ॿियो मां हुयो निगत नाज़ बहितरीन फनकार आहे उहा त सिंध जी सॼो सिंध पाकिस्तान हा पहिरियां जेका आहे त एंट्री मुंहिंजी थी जॾहिं मां उते ॻाइणु शुरू कयुमि त यकीन कयो त मां 8 लख रुपया पंहिंजी हिन उमिरि में उहो हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम हुयो GM साहब जी वॾी महिरबानी जे मूंखे नाची सघी घुरायो 8 लख रुपया घोर पई साईं अच्छा माना तव्हां घोर जे करे तव्हांजो माना ऐं हो तव्हांजो जेको ॻाल्हायल अमाउंट उहो 50,000 उहो बि ॾिनो उहो बि ॾिननि ऐं घोर वाह वाह 8 लख वधी रखी हा ऐं मूंखां वधीक नगद ते पई 10 खां 15 लख रुपया हा बस लॻे थो त उहा आबाब अची वई निगत खे ॾिसी करे अने अॼुकल्ह सुरीला फनकार बि आहिनि लेडीस में ईअं न आहे त सभु को बेसुरियूं आहिनि सुर वारी बि आहिनि त लेडीस ते उहो बि घणी घुर पवंदी आहे मर्द को घणी पवंदी आहे मर्द केतिरी महिनत करे उहो पंहिंजी निमट जो ई कमाईंदो आहे पर लेडीस खे ॾिसी असांजा अॼुकल्ह जा दोस्त जेके घणी घोर करे वेंदा आहिनि बस पैसा हूंदा सुबुह सां उथंदा हूंदा ऐं सोचींदा हूंदा अरे घणी बि घोर अच्छा लास्ट में कुझु ॿुधाइणु चाहियो नाज़रीन खे छो जो तव्हां कसीदा बि चवंदा आहियो तव्हां ॿुधायो सिंगर बि आहियो कुझु जेकी तव्हांजी दिलि चवे ऑडियंस खे ॿुधाइणु चाहियो हा जी जी बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे ऐं मौला जी शान में मौला हुसैन जी कसीदा जंहिंसां मुंहिंजो नालो आहे माण्हू मूंखे सुञाणींदा आहिनि असांजो ॾाढो बहितरीनु दोस्त आहे अमजद हैदर चनो साहब जेको शाइर आहे हुसैन एॾो हसीया जंहिंजो को मिसाल नाहे अलीअ जे लाल जहिड़ो कंहिंजो कोई लाल नाहे शहनशाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन शहनशाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन कंदा अमजद हैदर लखन खुशियूं आयूं जन्नत जे मालिक जा कसीदा प्या ॻायूं जशन हुसैन जो न कयूं अहिड़ो कोई साल नाहे अलीअ जे लाल जहिड़ो कंहिंजो कोई लाल नाहे शहनशाह अस्त हुसैन बादशाह दीन पन्हा सरदार हुसैन शानदार 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 असांजे प्रोग्राम खे पुॼाणी था कयूं अच्छा आख़िर में कुझु मैसेज ॾियणु चाहियो जेको सिंगिंग सिखणु थो चाहे या इंस्ट्रूमेंट सिखणु थो चाहे ऐं थोरो कतराए थो थोरो शर्माए थो थोरो घर में जा ॿार चवंदा यार इहा शइ में तूं न वञ अॼुकल्ह हिन शइ खे माण्हू जेको आहे न ॿी नज़र सां था ॾिसनि माना आर्टिस्ट खे ॿी नज़र सां था ॾिसनि ईअं न एप्रिशिएट करण लाइ यार सुठो कमु थो करे न चवंदा इन कम में छो थो वञे माना अॻिले जी ख़ुशी माना अॼुकल्ह कोई चाहे ई नथो उहे थोरा माना हिकिड़ो मिसाल सोचनि था हिन शइ में कीअं चवंदो उन्हनि खे कुझु मैसेज ॾियणु चाहियो कुझु जो उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾियणु चाहियो हिमत ॾियणु चाहियो त तव्हां मैसेज जेको ॾेई सघो था जी जी बिल्कुलु ॾींदासीं हे कमु को बुरो न आहे संगीत हिकु इबादत आहे ऐं मां इबादत करे ई सिखियो आहे हिनखे ऐं मां हिन जी इबादत ई कंदो आहियां संगीत हिकु अहिड़ी शइ आहे ॿियो गाइडलाइन इहा ई ॾींदुमि मां सभिनी खे त हे बुरो कमु न आहे दिलि सां करे माण्हू पंहिंजो फ्यूचर ठाहे ऐं असांजो जेको उस्ताद शामलाल आहे उन असांखे हिकिड़ी ॻाल्हि ई सेखारी आहे
त संगीत में 10 ठाठ आहिनि, पर हो चवंदो आहे 11 ठाठ आहिनि संगीत में। राग इलाही आहिनि पर 11 ठाठ इन करे आहिनि त पहिरियों ई ठाठ जेको आहे न उहो आहे मर्यादा या ॿिए जी इज़त करणु, इख़लाक़, इहो ठाठ आहे पहिरियां। त जेको सिखो था या को सीनियर आहे तव्हांजो या तव्हांजो उस्ताद आहे उनखे माउ पीउ वांगुरु ई हुनखे इज़त करे। त कुझु वॾा चवंदा आहिनि न, कुझु दवा कुझु दुआ। त दुआ हिकु वॾी शइ आहे जेका मथे ताईं वेंदी आहे। त असांखे दुआ आहे ऐं हर फनकार इहो ई सोचींदा त असांजा जेके उस्ताद आहिनि या असांजा माउ पीउ जेके आहिनि असांखे दुआ ॾियनि त असां अॻिते वधी वञूं। त गाइडलाइन इहा ई आहे, पंहिंजे उस्तादनि जी इज़त कयो ऐं दिलि सां सिखो ऐं इन सां ई अॻिते वधंदो, दुआ सां। भले केतिरो बि तव्हां कोशिशि कयो सिखण जी, नथा सिखी सघो जेसि ताईं पंहिंजे उस्तादनि जी तव्हांखे दुआऊं न आहिनि। आख़िरी त मुंहिंजी इहा ई ॻाल्हि आहे, वधीक हसनैन भाई तव्हां बहितरीनु इंसान आहियो, अलाह तव्हांखे अञा तव्हांजे कम में इज़ाफ़ो ॾींदो। बसि तव्हांजी दुआ खपे। ठीकु आहे, ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां लखन भाई इंटरव्यू करे, ऐं उमेदु आहे जेके ॾिसंदा हूंदा असांखे नाज़रीन उन्हनि खे कुझु इन मां सिखण जो माना कुझु मिलियो बि हूंदो, छो साईं पंहिंजा तजुर्बा ॿुधाया ऐं शयूं ॿुधायूं, तव्हांखे मैसेज बि ॾिनई। सो उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधियूं करे मज़ो आयो हूंदो, कुझु सिखियो हूंदो तव्हां। मिलूं था कंहिं नए एपिसोड ऐं नए गेस्ट सां, तंहिं वक़्तु ताईं।